शादी थी, शादी में कुछ पैसा हो जाते खर्च हुआ कर्ज मां खणण जे लाइ तक़रीबन हाल वारनि खे फलाणे जेकी पेमेंट करणी असांजे वालिद साहब जो दोस्त हुयो अली शेख बुलो जंहिंजे हिसाब सां मूंखे ख़बर पई हुन सां राब्तो कयो वो ब्याज ते पैसा वग़ैरह वठी ॾींदो आहे त उनजे राब्ते करण खां पोइ उन्हनि मूंखे चयो त इनाम कुझु आहे जेको मां तव्हांखे ब्याज ते खणाए ॾींदुमि थोरो टाइम खपे त उहो मूंखे करमपुर विझियो जाफ़री गोराम जाफ़री जे नाले सां वो मुझे को ॾिठल न मुंहिंजे वालिद साहब जो दोस्त ई हुयो जेको अली शेख बुलो जेको मूंखे उन्हनि वटि वठी वियो उन खां पोइ मूंखे हिकिड़ो ₹1 ॾिनो वियो उन खां पोइ मूंखे ज़रूरत हुई 3 लखनि जी उनजे हिसाब सां हुननि चयो त ₹1 फ़िलहाल वटि ₹2 लख बकाया तोखे असां घर वटि ॾेई करे हलिया वेंदासीं उनजे हिसाब सां 2 ॾींहं गुज़रण खां पोइ मुंहिंजे घर जी तरफ़ आया जॾहिं इहो वाक़ियो थियो घर जी तरफ़ अचण खां पोइ हुननि चयो त मथे दरवाज़ो खोल हे वेठा चयईं की तव्हांखे ₹2 लख ॾियणु आयो आहियां मथे दरवाज़ो खोल करे दरवाज़ो खोले वेठा हेठि वियमि चई पंहिंजी वालदा खे कोई बि अहिड़ो घर जो मेंबर हुजे जंहिंजे साम्हूं असां तोखे पैसा ॾियूं त मां चयो मुंहिंजे घर में त कोई अहिड़ो न आहे जेंट्स वग़ैरह मां ई आहियां चई न तव्हां जीअं चयो अली शेख बुलो मूंखे चए थो त तव्हांजी जेकी वालदा आहे चलो असांजी बि अमड़ आहे असां उनजे साम्हूं तोखे पैसा ॾींदासीं 2 मिंट हुनखे वठी अचो मां चयो उनजी तबियत सही न